वल्लैल सॼो आ जंहिंखे ई पाण मौला वशम्सु सां सरायो आहे जंहिंखे अल्लाह अलम नशरह वारो सीनो वाखाण कहिड़ क्या अलम नशरह वारो सीनो वाखाण कहिड़ क्या जुल्फन जो ज़िक्र कुरान में रब पाण क्यों आहे बयां सीरत मुस्तफ़ा ते शालिखी शालिखा जुल्फन जो ज़िक्र कुरान में रब पाण क्यों आहे बयां सीरत मुस्तफ़ा ते शालिखी शालिखा आका खा मके में जे हालत घणी हुई आका खा मके में जे हालत घणी हुई महबूब जे ॼमण सां दुनिया में रोशनी थी शाम जुमाड़ियूं ज़ाहिर थियूं आका जे नूर सां शाम जुमाड़ियूं ज़ाहिर थियूं आका जे नूर सां जुल्फन जो ज़िक्र कुरान में रब पाण क्यों आहे बयां सीरत मुस्तफ़ा ते शालिखी शालिखा चो सुभान अल्लाह विलादत सां जंहिंखे सुरमो सिंगार थियल हो विलादत सां जंहिंखे सुरमो सिंगार थियल हो आबे कौसर सां जंहिंखे अगुई गुसल थियल हो मरहबा सुहिणो आयो सरदार दो जहां मरहबा मदनी आयो सरदार दो जहां जुल्फन जो ज़िक्र कुरान में रब पाण क्यों आहे बयां सीरत मुस्तफ़ा ते शालिखी शालिखा महबूब मुझो साईं जातों गुज़र करण प्या महबूब मुझा साईं जातों गुज़र करण प्या वण जबल बिसारा सिकमा सलाम कर प्या जानवर जीत सभे मदनी के प्या सुञाण जानवर जीत सभे आका के प्या सुञाण जुल्फन जो ज़िक्र कुरान में रब पाण क्यों आहे बयां सीरत मुस्तफ़ा ते शालिखी शालिखा भला भाग बेवस आहिन थिया असांजा भला भाग बेवस आहिन थिया असांजा उम्मती जो आयो महबूब मुजतबा जा ही असां ते ईसोबदार अल्लाह जो एहसान ही असां ते ईसोबदार अल्लाह जो एहसान जुल्फन जो ज़िक्र कुरान में रब पाण क्यों आहे बयां सीरत मुस्तफ़ा ते शालिखी मशालिखा।